सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 15 मश्क 3.4 हिस्सो पहिरियों एक्सरसाइज 3.4 पार्ट 1 ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीका। मां आहियां नाना आबिद। पोएं सबक में असां वॾो आम पूरो वंडींदड़ जे बारे में पढ़ियो हो। असांखे ख़बर आहे त इहो उहो वॾे में वॾो अदद आहे जेको मिलियल सभिनी अददनि जो जुज़ो आहे। हिन सबक में असां मश्क कंदासीं वॾो आम पूरो वंडींदड़ कढण जी। असां मश्क 3.4 जो पहिरियों हिसो कंदासीं, जंहिंमें ज़रूरत इहा आहे त असां वॾो आम पूरो वंडींदड़ कढूं जुज़ो ज़रबी जे तरीक़े सां, यानी मुफ़रद जुज़ो ज़रबी जे तरीक़े सां। पर उन सां गॾु गॾु मां तव्हांखे जेको मूं तव्हांखे तकिड़ो तरीक़ो सेखारियो हो, जेको तफ़ावत वारो तरीक़ो आहे, उन सां कढंदासीं। इहा दरअसल हिकिड़ी ट्रिक या टिप आहे जंहिंजी फरमाइश कुझु भाणेजनि ऐं ॾोहटनि कई। असां इहे सभु सुवाल ॿिन्ही तरीक़नि सां कंदासीं। चङो, अचो त मश्क कयूं। हेठि ॾिनल अदद जो वॾो आम पूरो वंडींदड़ मुफ़रद जुज़ो ज़रबी वारे तरीक़े सां लहो। 50 ऐं 75। जीअं मां अॻु में ई चई चुको आहियां त मां इहे सवाल ॿिनि तरीक़नि सां कंदुसि। हिकिड़ो जेको तरीक़ो घुरिबल आहे, यानी मुफ़रद जुज़ो ज़रबी वारो तरीक़ो, ऐं ॿियो तरीक़ो जेको मूं तव्हांखे तकिड़ो तरीक़ो ॿुधायो हो, जेका ट्रिक आहे तफ़ावत वारो तरीक़ो। सभिनी खां पहिरीं असां 50 ऐं 75 जा मुफ़रद जुज़ा ज़रबी कढंदासीं, जेका असांखे ख़बर आहे। असां 50 जा जुज़ा ज़रबी कढिया, पहिरीं 2 सां वंडियोसीं त जवाबु आयो 25, पोइ 5 सां वंडियोसीं, वरी 5 सां वंडियोसीं त अहिड़ी तरह 50 जा जुज़ा ज़रबी निकिरी ईंदा, ऐं वरी 75 जा बि अहिड़ी तरीक़े सां जुज़ो ज़रबी निकिरंदा। 3 5 5 इन्हनि खे असां ज़रब वारे तरीक़े सां लिखंदासीं, यानी 50 बराबरि आहे 2 ज़रबिया 5 ज़रबिया 5, 75 बराबरि आहे 3 ज़रबिया 5 ज़रबिया 5। हाणे असां ॾिसंदासीं त हिन में आम कहिड़ा आहिनि, छो त वॾो आम पूरो वंडींदड़ आहे। हिन में आम असां ॾिसंदासीं, हिकिड़ो ही 5 आहे ऐं हिकिड़ो ही 5 आहे। इहे 2 असां वटि जेके आहिनि उहे आम आहिनि। उन जे करे वॾो आम पूरो वंडींदड़ में इहे ॿई शामिल हूंदा, यानी 50 ऐं 75 जो वॾो आम पूरो वंडींदड़ हूंदो 5 ज़रबिया 5 बराबरि 25। इहो ई HCF या वॾो आम पूरो वंडींदड़ आहे। हाणे असां हिनखे तफ़ावत वारे तरीक़े सां था कयूं। तफ़ावत थींदी 75 काटू 50, यानी 25 बचंदो। 75 माइनस 25, 75 माइनस 50 बचंदो 25। हाणे 25 खे असां ॾिसंदासीं त इहो जुज़ो आहे 75 जो ऐं 50 जो या न। जुज़ान जा 25 जा कहिड़ा थींदा, हिकिड़ो 25 थींदो, हिकिड़ो 5, हिकिड़ो 1। हाणे वॾे में वॾो जुज़ो आहे 25, असां पहिरीं इन खे ॾिसंदासीं त इन जा इहो जेको आहे उहो 75 जो ऐं 50 जो जुज़ो आहे या न। 25 खे जॾहिं ॾिठोसीं त उहो जुज़ो आहे 75 जो, उहो जुज़ो आहे 50 जो। इन जो मतिलबु त 25 जेको आहे उहो वॾो आम पूरो वंडींदड़ आहे 50 ऐं 75 जो। सुवाल ॿियो 98 ऐं 196। 98 जा अहिड़ी तरीक़े सां जुज़ा ज़रबी कढंदासीं त असांखे मिलंदा 2 ज़रबिया 7 ज़रबिया 7। साॻियो तरीक़ो आहे जेको आहे वंड वारो तरीक़ो। 98 खे 2 सां वंडियोसीं, जवाबु आयो 49। असांखे ख़बर आहे त 49 खे 7 सां वंडे सघिजे थो, जवाबु आयो 7। वरी 7 मुफ़रद अंग आहे, उन करे आख़िर में 1 अची वियो, 7 सां वंडियोसीं त पंहिंजा जुज़ा थिया 2 ज़रबिया 7 ज़रबिया 7। 196 जा जुज़ा अहिड़ी तरह थिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 7 ज़रबिया 7। इन्हनि खे असां लिखियो ज़रब वारे तरीक़े सां, ऐं उन खां पोइ जेको आहे असां कढंदासीं इन मां जेके हिकु जहिड़ा आहिनि। हिकिड़ो 2 असांखे मिलियो त ॿिन्ही में हिकु जहिड़ा आहे। उन खां पोइ हिकिड़ो दफ़ो 7 हिकु जहिड़ो आहे ऐं ॿियो दफ़ो 7 हिकु जहिड़ो आहे, यानी जुज़ो हिन जा जेको वॾो आम पूरो वंडींदड़ थींदो उहो थींदो 2 ज़रबिया 7 ज़रबिया 7, जेको आहे 98 जे बराबरि। हाणे अचो त हिनखे जुज़ो ज़रबी जे हिन तफ़ावत वारे तरीक़े सां कयूं। तफ़ावत असांजो 196 98 निकिरंदो 98। इन जा जुज़ा आहिनि 98 49 7 ऐं 1। हाणे ॾिसंदासीं त वॾे में वॾो जुज़ो जेको वॾे में वॾो अदद जेको 98 आहे उहो ॿिन्ही जो जुज़ो आहे या न। सो असांखे ख़बर आहे त 98 जेको आहे 196 जो जुज़ो आहे। जेकॾहिं 2 सां ज़रब कंदो हिनखे त 196 ईंदो। सो 98 2
जेको आहे ॿिनि सां ज़रब थी 196 थो थिए, यानी 196 जो जुज़ो आहे। ऐं 98 जो जुज़ो त आहे ई आहे, छो त हर अदद पंहिंजो पाण जुज़ो हूंदो आहे। इन जो मतिलबु त 98 उहो वॾे में वॾो अदद आहे जेको 98 ऐं 196 जो जुज़ो आहे, उनजे करे उहो पाण ई वॾो ऐं पूरो वंडींदड़ आहे। इन मां असांखे ईअं जवाबु मिली वियो। उन खां पोइ असां ॾिसंदासीं 144 198 जो, साॻी तरह 144 जा जुज़ा कयासीं। 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 3 ज़रबिया 3 198 जा थींदा 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3 ज़रबिया 11। इन मां असां हिकु जहिड़ा कढिया त 2 हिकु जहिड़ो आहे, हिकिड़ो दफ़ो 3 हिकु जहिड़ो आहे, ऐं ॿियो दफ़ो 3 हिकु जहिड़ो आहे। 2 ज़रबिया 3 थिया 6, 6 त्रिका 18, 18 असांजो आहे हाईएस्ट कॉमन फैक्टर, यानी वॾो आम पूरो वंडींदड़। इन खे साॻियो ई हाणे वरी तफ़ावत वारे तरीक़े सां कयूं। तफ़ावत थींदो असांजो 54, 54 जा जुज़ा आहिनि 54, 27, 18, 6, 3, 2, 1। असां जेका न 144 खे 54 सां वंडींदासीं त असांखे ख़बर आहे त पाछी ॿुड़ी कोन ईंदी, पाछी असांजी ॿुड़ी कोन्हे। 144 खे जेकॾहिं असां 27 सां वंडींदासीं तॾहिं बि असांजी पाछी ॿुड़ी कोन ईंदी, छो त 144 जेको आहे उहो ॿधी अंग आहे ऐं 27 जेको आहे उहो 21 अंग आहे, हुनजे करे पाछी ॿुड़ी कोन ईंदी। ॿधी ऐं 21 अंग पाण में पूरा कोन वठजंदा आहिनि। इन जे करे असां हिनखे बि कंदासीं, हिनजी पाछी ॿुड़ी कोन्हे। 18 सां जॾहिं वंडींदासीं त असांखे ख़बर पवंदी त 18 सां वंडण में जॾहिं 144 खे वंडींदासीं 18 सां, 144 खे 18 सां वंडींदासीं त असांखे पाछी बचंदी ॿुड़ी। इन तरीक़े सां 18 जेको आहे उहो 144 खे वंडे सघे थो। उन खां पोइ चेक कंदासीं त 198 खे वंडे थो या न। जॾहिं 198 खे असां 18 सां वंडींदासीं त उन महिल बि असांजी पाछी बचंदी ॿुड़ी। उन जो मतिलबु त 18 जेको आहे उहो 198 खे बि वंडे सघे थो, यानी 18 आहे वॾो आम पूरो वंडींदड़ 144 ऐं 198। हाणे असां वटि टे अदद आहिनि 120, 144 ऐं 204। असां 120 जा वंड वारे तरीक़े सां जुज़ा कढिया जेके निकिता 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। 144 जा बि जुज़ा कढियासीं जेके निकिता 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3। अहिड़ी तरह 204 जा जुज़ा कढियासीं जेके निकिता 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 17। जेकॾहिं तव्हां हिते थोरो वधीक गौर सां ॾिसणु चाहियो था त वीडियो खे पाज़ करे ऐं तव्हां हीउ वंड वारो तरीक़ो जेको आहे उन सां जुज़ा ज़रबी कढण जो तरीक़ो ॾिसी सघो था। हिन में असां ॾिठा हाणे असां जुज़ा कढी छॾिया 120 जा बि 144 जा 204 जा बि। हिन में ॾिसंदासीं त आम अदद कहिड़ा आहिनि। आम जुज़ा आहिनि 2 2 ऐं 3। हिन जो वॾो आम पूरो वंडीदड़ थींदो 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 12। हाणे अचो त असां तफ़ावत वारे तरीक़े सां जुज़ो ज़रबी कढूं, छो त हिन में 3 अदद आहिनि, उनजे करे तकिड़े तरीक़े में इहो ॾिसबो आहे त वेझे में वेझा कहिड़ा अदद आहिनि उनजो तफ़ावत ॾिसबो आहे। हिन में 120 ऐं 144 वेझे में वेझा आहिनि, जंहिंमें तफ़ावत 24 आहे। उन्हनि खे ॾिसणु खपे, पर मां वधीक सम्झाइण लाइ हिनमहिल खणंदुसि 204 ऐं 144 खे, जंहिंमें 60 जो तफ़ावत आहे। अचो त ॾिसूं 204 माइनस 144 इक्वल्स 60, यानी 204 मां 144 कट कबो त 60 बचंदा। 60 जा जुज़ा आहिनि 60 30 15 12 6 5 3 2 1। हाणे पहिरीं 60 खे था ॾिसूं। 60 में एकनि जी जाइ ते ॿुड़ी आहे, यानी उहो 10 सां वंडजंदो ऐं उनजे करे हर उहो अदद जेको 10 सां वंडजण वारो हूंदो उहो उन सां ई उन जो ई 60 जुज़ो हूंदो, यानी 120 में एकनि जी जाइ ते ॿुड़ी आहे, उनजे करे 60 120 जो जुज़ो आहे। पर 144 में एकनि जी जाइ ते ॿुड़ी कोन्हे, उनजे करे हीउ हिन जो जुज़ो कोन हूंदो। असां हिनखे त चवंदासीं त हीउ जुज़ो कोन थो थी सघे, वॾो ऐं पूरो वंडीदड़ कोन थो थी सघे। अहिड़ी तरह 30 में बि हिते ॿुड़ी आहे ऐं हुनजे करे 144 जो 204 जो जुज़ो कोन हूंदो, इहो बि सही कोन्हे। 15 असांखे ख़बर आहे त 5 सां वंडजंदो आहे, उनजे करे उहो हर उन अदद जो जुज़ो हूंदो जेको 5 सां वंडिजी सघे थो।
ऐं पंजनि सां वंडिजण जी निशानी आहे त एकनि जी जाइ ते या ॿुड़ी हुजे या पंज हुजे। सो 120 में त ॿुड़ी आहे, उहो पंजनि सां वंडिजे थो, पर 144 में ॿुड़ी कोन्हे ऐं 240 में ॿुड़ी कोन्हे, अॼु करे 15 बि हिन जो जुज़ो नथो थी सघे। हाणे ॾिसूं 12 जेको अॻियो वॾो अदद आहे। 12 10 दफ़ा वंडिजी वेंदो, 120 खे वंडींदो 12 10 दफ़ा, 144 खे 12 दफ़ा वंडींदो ऐं 12 वंडींदो 204 खे 17 दफ़ा। इन जो मतिलबु त 12 उहो वॾे में वॾो अदद आहे जेको 120 144 ऐं 204 खे वंडे थो, वञी करे 12 वॾो ऐं पूरो वंडींदड़ आहे। पंजो सुवाल 106 159 ऐं 265। इन्हनि जा जेका जुज़ा कढंदासीं त 106 जा जुज़ा निकिरंदा 2 ऐं 53, 159 जा 3 ऐं 53, पंजनि जा 5 ऐं 53, 53 मुफ़रद अदद आहे, उन करे जा वधीक जुज़ा कोन निकिरंदा। असां हिन खे लिखी सघूं था त 106 बराबरि आहे 2 ज़रबा 53, 159 बराबरि आहे 3 ज़रबा 53 ऐं 265 बराबरि आहे 5 ज़रबा 53। ऐं हिन में असां ॾिसंदासीं त आम जुज़ो कहिड़ो आहे। आम जुज़ो असांखे 53 मिलंदो, बाक़ी ॿियो को कोन्हे, उनजो वॾो ऐं पूरो वंडींदड़ थींदो 53। हाणे अचो त कट वारे तरीक़े सां ॾिसूं, तफ़ात वारे तरीक़े सां 159 खां 106 कट कंदासीं त 53 बचंदो। पहिरीं असां 53 खे 53 जुज़ा सिर्फ़ु 2 थींदा, छो त हीउ मुफ़रद अदद आहे 53 ऐं 1, उनजे करे वॾो ऐं पूरो वंडींदड़ 53 हूंदो, छो 53 हिन खे वंडे सघे थो, हिन खे वंडे सघे थो, हिन खे वंडे सघे थो। अॻे साल में असां वटि 4 अदद आहिनि 12 48 36 ऐं 24। सो मां डिघी वंड खां सवाइ हिन खे लिखां थो जा जुज़ा सघ वारे तरीक़े सां। तव्हां पाण डिघी वंड करे ॾिसी सघो था त इहो सही आहे या ग़लति आहे। सो 12 जा जुज़ा थींदा 2 स्क्वायर यानी 2 ॿिनि सघनि वारो ऐं हिकिड़ो 3। 48 जा जुज़ा थींदा 2 रेज़ टू पावर 4 यानी 2 चौथीं सघ वारो ऐं ज़रबिया 3। 36 जा जुज़ा थींदा 2 स्क्वायर यानी 2 ॿिए सघ वारो ऐं 3 स्क्वायर 3 बि ॿिनि सघ वारो। ऐं 24 जा जुज़ा थींदा 2 क्यूब यानी 2 टे सघ वारो ऐं 3। मूं तव्हांखे वक़फ़ो ॾिनो जीअं तव्हां हिनखे चेक करे सघो। हिन मां असांखे ख़बर पई त हिन में जेको आहे 2 ॿिनि सघनि वारो जेको आहे उहो नंढे में नंढो सघ आहे ॿिनि जी जेका कॉमन आहे या सभिनी में बराबरि आहे, आम आहे, उनजे करे असां 2 स्क्वायर लिखियो ऐं 3 हिकिड़ी सघ वारो हिननि सभिनी में जेको आहे उहो आम आहे, उनजे करे 3 लिखियोसीं। 2 स्क्वायर 2 ज़रबिया 2 थियो, उहो 4 4 टे 12 12 असांजो वॾो आम पूरो वंडींदड़ थियो। हाणे हिनखे कयूं था असां तफ़ावत वारे तरीक़े सां। 24 मां 12 कट कयोसीं त 12 आयो जवाबु। हाणे असां 12 खे चेक कंदासीं, छो त वॾे में वॾो इहो ई 12 आहे। 12 12 सां वंडे थो, 4 12 48 हीअ वंडिजी थो वञे, 12 36 हीअ वंडिजी थो वञे, 12 24 इहो वंडिजी थो वञे। सो असांखे फौरन ख़बर पइजी वई त 12 ई वॾो आम पूरो वंडींदड़ आहे, यानी 12 जुज़ो आहे 12 जो 48 जो 36 जो 24 जो, उनजे करे 12 ई वॾो आम पूरो वंडींदड़ आहे। 60 70 420 ऐं 480। 60 जा जुज़ा थींदा 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। 70 जा जुज़ा थींदा 2 ज़रबिया 5 ज़रबिया 7। 420 जा जुज़ा थींदा 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5 ज़रबिया 7। 480 जा जुज़ा थींदा 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5। हिन मां जेके कॉमन यानी आम आहिनि उहे 2 आहे ऐं ॿियो कॉमन आहे असांजो 5। 2 ऐं 5 ज़रब थी यानी 2 5 10 10 थींदो असांजो HCF यानी वॾो आम पूरो वंडींदड़। हिन सुवाल खे हिननि जुज़नि खे मां ॿिए तरीक़े सां सघ वारे तरीक़े सां बि लिखां थो। हाणे 60 जा जुज़ा थींदा 2 स्क्वायर मल्टीप्लाई बाय 3 मल्टीप्लाई बाय 5। 70 जा थींदा 2 मल्टीप्लाई बाय 5 मल्टीप्लाई बाय 7। 420 जा थींदा 2 स्क्वायर मल्टीप्लाई बाय 3 मल्टीप्लाई बाय 5 मल्टीप्लाई बाय 7।
480 जा थींदा 2 रेज़ टू पावर 5 3 ऐं मल्टीप्लाई बाय 5। हाणे हिते ॾिसो त मूं ॿ सभु हिक जे हेठां ॿिए जे हेठां रखिया आहिनि, 3 हिक ॿिए जे हेठां रखिया आहिनि, 5 हिक ॿिए जे हेठां रखिया आहिनि, 7 हिक ॿिए जे हेठां लिखिया आहिनि। इन लाइ त जीअं मूंखे ॾिसण में आसानी थिए त कामन कहिड़ा आहिनि। सो हुन मां ॾिठोसीं त 2 जेको आहे सिर्फ़ु हिक सघ वारो कामन आहे ऐं 5 जेको आहे उहो आम आहे यानी कामन आहे। सो हुन जा जेका आहे जुज़ा थींदा 2 ज़रबा 5 जेके कामन जुज़ा थींदा 2 ऐं 5 थींदियूं ऐं वॾो आम पूरो ऊंडींदड़ थींदो 2 ज़रबा 5 बराबरि आहे 10 जे। हिनखे जेकॾहिं तफ़ात वारे तरीक़े सां लिखूं त 70 मां 60 सां कट कंदासीं, नंढा जेके आहिनि उनखे कट कंदासीं त 10 ईंदो। असांखे ख़बर आहे त 10 सां वंडण लाइ निशानी आहे त आख़िर में ॿुड़ी हुजे, एकनि जी जाइ ते ॿुड़ी हुजे। हिन सभिनी में एकनि जी जाइ ते ॿुड़ी आहे, उन करे 10 हिननि सभिनी जो जुज़ो आहे, हिननि जो पूरो वंडींदड़ आहे, उन करे 10 ई वॾो आम पूरो वंडींदड़ आहे। तव्हां ईअं करे ॾिठो त तफ़ावत वारे तरीक़े सां केतिरो जल्दी ऐं तक़रीबन ज़बानी जेको आहे तव्हां वॾो आम पूरो वंडींदड़ कढी सघो था। इन ते अॼोके सबक़ जी था कयूं पुॼाणी। वरी इनशा अल्लाह ॿिए हफ़्ते ॿिए सबक़ सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं नाना आबिद खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।